रोशरो फिरोज खान खबर शामिल कयूं पिया। मंजूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक भिरिया रोड वासण नारी किरण कंवल कलोड़ो पंहिंजी मां नूर खातू कलोड़ो सां गॾिजी प्रेस क्लब भिरिया सिटी अॻियां दाहींदे इल्ज़ाम हणंदे चयो त सहुरा सख़्तो तशद्दुद जो निशानो बणाइनि था। गुज़िरियल ॾींहुं सहुरो ऐं ॾेरनि जान सां मारण जी कोशिश कई, जान बचाए माउ जे घर पहुती आहियां। 2 साल अॻु एमएनए इब्रार शाह जी गाॾी मुड़ुस रज़ा कलोड़ो खे टक्कर हयो, जंहिं करे हू सख़्तु ज़ख़्मी थी पियो। मुड़ुस बीमारी जे बिस्तरे ते पयल हुजण करे सहारा रजब कलोड़ो, इरशाद कलोड़ो, एजाज कलोड़ो ऐं रियाज़ ऐं ॿिया घर भाती सख़्तु तशद्दुद जो निशानो बणाईंदा आहिनि। मुड़ुस जे माइटनि जान सां मारण जी कोशिश कई, जंहिंजी दाह भिरिया रोड थाणे ते खणी वियसि त पुलिस को बि दाद फरियाद न कयो। ख़तरो आहे त साहिरा जान सां मारींदा, तहफ़ुज़ फराहम करे इंसाफ़ कयो वञे।